जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय थोड़ो वीचार करण हेतु आहे कि पाण अक्सर इहो चाहींदा आहियूं कि पंहिंजो सिंधी समाज प्रगति करे, पंहिंजो सिंधी समाज अॻियां हुजे, पंहिंजो सिंधी समाज में बि हिकु नालो हुजे। पर इहो नालो चइण सां थी वेंदो न, इन लाइ करे पाण खे एकजुट रहणो पवंदो, संगठन में रहणो पवंदो। केरु पंहिंजे लाइ पाण खां केरु दुराचार ऐं दुर्व्यवहार थो करे त पाण खे उन लाइ हिकु थियणो पवंदो। अगरि पाण हिकु हूंदासीं, संगठन हूंदो त उहो आवाज़ खणी पाईंदो ऐं कंहिंजी बि ॿिए जी हिमत न थींदी पंहिंजे सिंधी समाज में न ग़लति करण जी न ग़लति व्यवहार करण जी। त उन लाइ करे पाण खे संगठन, एकता, एकजुटता रखणी पवंदी। ॿियो, पाण अगरि सिंधी आहियूं त पंहिंजे सिंधी भाउ खां ई वञी करे पाण उन खां सामान वठूं। पाण सिंधी भाउ खां सामान वठंदासीं त फ़ाइदो कंहिंखे थींदो? पंहिंजे सिंधी भाउ खे ई थींदो। अगरि पंहिंजे समाज में एकता हूंदी त चवंदा आहिनि न, ज़रूरतमंद हूंदो, केर बि कंहिंजी शादी कराइणी हूंदी, कंहिंखे तकलीफ़ हूंदी, कंहिंखे पढ़ाइणो हूंदो त सिंधी समाज उन में मदद करे पाईंदो। अगरि एकता हूंदी त केरु ग़लति कंदो त एकता हूंदी त उनजी हिमत न थींदी। ॿियो, कुझु बि पंहिंजे सिंधी भाउरनि खे, अगरि पाण सिंधी भाउ खे ई केर बि ज़रूरतमंद आहे उनखे ई पाण अगरि नौकरी ते रखूं था त उनजे घर जी बि ज़रूरतूं पूरियूं थींदियूं ऐं पंहिंजी सिंधी दुकान ते बि सिंधी भाउ ई पंहिंजे लाइ बीठो हूंदो। त पाण कंहिंखे बि रखिणो आहे त पाण सिंधी भाउ खे छो न रखूं, सिंधी दुकान ताईं छो न सामान वठूं। कुझु ग़लति थिए पियो त पाण सिंधी एकजुट थी करे आवाज़ न खणूं त ही सिंधी पाण प्रगति करे पाईंदासीं, पाण अॻियां वधी पाईंदासीं। त अॻिता कॾहिं बि कुझु दुराचार ऐं दुर्व्यवहार थिए त हिकजुट हिकु थी करे रहो ऐं कमु करो। जय श्री झूलेलाल।